न्याणी उथी आई वियो पुट वियो बेटा वियो अड़ी अम्मा ओ न्याणी वेन मुझी बचड़ी पुट मां नथो वणी मुझे बच्चा अचो तव्हां बचो हा सभई उथी अचो ॾिसजो मुंहिंजो सतगुरु शहंशाह कीअं थो तव्हांजो भाग भलो करे पुट हा सभई हा जेके वेही सघनि था हेठि उन्हनि खे मुंहिंजी निमाणी वेनिती आहे हरू भरू कुर्सी जो मोह न कयो ईअं कोन्हे भई कुर्सी छॾियो माना मुर्सी छॾियो भले कुर्सी छॾींदा मुर्सी ताईं तव्हां वठी हूंदी जेके वेही सघो था मुंहिंजे घर में हलिया अचो था मुंहिंजो साईं तव्हां मुंहिंजो मान रखंदा मुंहिंजो सतगुरु शहंशाह तव्हांजो रखंदो यार बाक़ी त पोइ कते न्याणी जो भाग जिन सॼे हिंदुस्तान के मोयो है पंहिंजे सुहिणे उन अंदाज़ सां पंहिंजे आवाज़ सां त जो जंहिं सतगुरुअनि जी कृपा हिन परिवार ते थी आहे उन्हनि जे शान में ही गीत ऐं उन खां पोइ सिधो पंहिंजी औकात ते अची वेंदुसि तव्हांखे खिलाइणो आहे कुॾाइणो आहे नचाइणो आहे हा सभु डिज़ाइनूं थींदियूं इन परिवार के सचमुच में गुरु बाबे जी उन गुरु नानक देव जी अड़ी कृपा वरसी है इन करे इन फंक्शन के करण का पहरी कल गुरु बाबे जी सवारी व गुरु ग्रंथ साहब के घर में घुराए हाज़रा हजूर रूप इन गुरु बाबे जो गुरु ग्रंथ जी बाणी जो पाठ साहब जो अॼु ॾींहं जो उनजो भोग पियो
सतगुरु नानक शाह पंहिंजे गोद में विहारी दे सतगुरु नानक शाह पंहिंजे गोद में विहारी दे बाबा नानक शाह बाबा नानक शाह पंहिंजे गोद में विहारी दे सतगुरु नानक शाह पंहिंजे गोद में मंदिर में वेंदा आहिनि, टिकाणे में वेंदा आहिनि, घुरंदा छा आहिनि? ध्यानु ॾिजो, तव्हां मां केरु बि जॾहिं दरबार में वेंदो आहे, चाहे मां बि, घुरंदा छा आहियूं? वॾा थी यार ॿी महीने खां धंधे में मोड़ी थी वई आहे, का बरकत बख़्शे या कंहिंजे घर में पोटो पोटी कोन्हे पोइ हुन लाइ अरदास कंदा, या कंहिंजी जोए ठीक कोन्हे, साईं ॾाहो थी न वीचारे खे चाक करीस रोटी खां मोहताज थी विया आहियूं, या कंहिंजो बचिड़ो कुंवारो आहे या हुनजी मिटी माइटी न थी हले पोइ उन लाइ मिंथ कंदुसि, ॼण गुरू बाबा मिटियूं माइटियूं पियो कराए।
पर दोस्तों माता के ॿुधाया त जेके शयूं असीं हुन खां घुरंदा आहियूं न उन जे ॾियण लाइ उहो ॿधल आहे, उनजो पीउ बि ॿधल आहे। केॾां वेंदो न तव्हां मां कंहिंजी तबियत बिगड़े दुकान ते नथा वञी सघो या नौकरी ते नथा वञी सघो, छा गुरू बाबा खे चवंदा आहियो गुरू बाबा ॾाहो थी न ॿिनि ॾींहंनि खां ॾिसी बुखार में आहे, हे ॿ ॾींहं वरी मुंहिंजे तरफ़ां दुकान तूं वञी खोल, कंहिं चयो आहे न? जॾहिं इहा त पक आहे न असांजो दुकान खुले या न खुले, पर मुंहिंजो साईं रोज़ी घर वेठे ॾींदो। इन करे दोस्तों घुरो त अहिड़ी शइ घुरो जंहिंजे लाइ उन गारंटी कोन खई आहे। हीअ त बाक़ी गारंटी आहे न, जनम ॾिनो अथई त रोटी त पिण सभु ॾींदो वेंदो के न? हा बासण त मल्हाइसि उन खां, इन करे घुरणो ई अथव। जेके मुंहिंजा सजण मुंहिंजा महबूब हिन हाल में हाज़िर आहिनि, पर अञा पुठियां बीठा आहिनि गणतियुनि में भई किथे वियो। अदा तव्हां त अॻियां रड़ी अचो यार, तव्हांखे त हीअं में पंहिंजे जीअ में जाइ ॾिनी। जेके पुठियां भाउर बीठा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी निमाणी वेनिती आहे, जेकॾहिं मुंहिंजे हथनि ते कंहिंजी नज़र पवंदी हुजे त हिननि हथनि जो क़दुरु करे ध्यान ई कोन्हे धंधे में। हलिया अचो यार, हलिया अचो पोइ इहे रेडी अचो अदा, तव्हांखे प्यार ई मिलंदो। जेके भाउर अञा पुठियां बीठा आहिनि शायदि पंहिंजी ॻाल्हियुनि में जेको आहे सो लॻा पिया आहिनि, उनजो ध्यानु ई धंधे ते कोन्हे। प्लीज़ हलिया अचो अॻियां अचो, तव्हांजे लाइ जाइ बि खोड़ आहे। हानोनी सभिनि खे हे भाउरनि खे पेर ते कीले अचे।
क्रोध में विहारी